الحمد لله الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأزواجه وأصحابه أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا هل أدلكم على تجارة تنجيكم من عذاب أليم صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم मारो मिट मली रजास भाई मो सरदार हशर वेल हिसाब में जने मोहबती दामदार उतलो यलवारा लख हजार पर मारो मजल ही करो बगदाद शहर दी की निशानी उच्चियां लम्बियां चीड़ा तन मेरे पुरजे पुरजे जिवे जर्जी दिया लीरा हूँ हुन लीरा दी गले पाके कफनी मैं तो रल सो संग फकीरा हूँ
बगदाद शहर दे टुकड़े मंगसां बाहू मैं तो करसां मीरा मीरा हूँ। मेरे लब पे रात दिन है तेरा नाम गौसे आज़म तेरे जिक्र से बने हैं मेरे काम गौसे आज़म। हमदई सलवात खां बाद काबिले तकरीम लायक सद इज्जत व एहतराम बानिए महफिल मीरे महफिल पीरे तरीकत रहबरे शरीयत अलहाज किबला साई पीर सैयद मुनीर अहमद शाह जिलानी कादरी दामत बरकात मुलाल जलसे जी सूह ऐं सिंगार जी वकार सादात किराम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम ऐ मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाईरो अल्हम्दुलिल्लाह दरगाह पीर ज़ाकरी शरीफ जे सालियाने रूहानी इज्तिमा में असां तवां सब शरीक थिया आहियूं। आऊं पंहिंजी बि खुश नसीबी समझां थो जो पहिरियों भेरो हिन रूहानी इज्तिमा में मुंहिंजी बि हाज़िरी थी आहे। अवां सां गॾु शाल रब करीम मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए। अज़ीम रूहानी दरगाह सजे दरगाह जे बुजुर्गन जो गॾियल उर्स मुबारक इन मौके ते मूं कुरान मजीद फुरकान हमीद मजां हिकड़ी आयत जो कुछ हिस्सो तिलावत कयो आ। उन जी माना उन जो तफसील अवां जे खिदमत में अर्ज कंदुसि। तकरीर खां अॻु में साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आली शान तज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सिंगारे वेंदो। हदीस पाक में आ त जेको माण्हू रोज ॾींहं जो 70 मरतबा दुरूद शरीफ पढ़े तो क़यामत जे ॾियारे रब करीम हुन जे लाइ 70 रहमत जा दरवाजा खोली। खुदा जे रहमत जी त दरी ही गंजा पर दुरूद पढ़ण वारनि जे लाइ
70 खुदा पाक रहमत जा दरवाजा खोले। अचो मूसा गॾिजी अहिड़ी सलात महबूबन करीमन जी बारगाह में मोकिलियूं जेका सलात असां तव्हांजे अॼोके हिन रूहानी प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनू अल्लाह से फरमाए तो ऐ ईमान वारा दोस्तों दीन खां घणो पासीरा थी विया आहियूं, मस्जिदूं छॾे वियासीं, हाल असांजा खराब थी विया पर पोइ बि महिरबान रब असांखे सॾु पियो करे त ईमान वारो गुनहगार करे सॾु कोन थो करे, बेनमाज़ी करे सॾु कोन थो करे, ॿिए अल्फाज़नि सां न वरी बहितरीन खिताब या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो। हिक आहे इस्लाम, ॿियो आहे ईमान। इस्लाम जे करे असां मुसलमान आहियूं, समझूं था, ईमान जे करे मोमिन था समझूं। आलिमन फर्क इहो ॿुधायो आहे त इस्लाम ईमान जी हड़ आहे, ईमान उन हड़ जी गठ। दुनिया में हड़ू आहिनि, हाणे त छापर बेग वग़ैरह, अॻे हड़ू हुजूं, टुवालनि में रुमालनि में सामान ॿधी सकरनि मञा, काज़ी अहमद मञा, हाला मञा माण्हू ॻोठ खणंदा हुआ। पर हिन हड़ जो सामान आहे नमाज, रोज़ो, हज, ज़कात, ॿिया अमल। हाणे इन जी गठ जेका आहे उहा आहे ईमान। ऐं ईमान छा आहे? इस्लाम त थियो नमाज, रोज़ो, हज, ज़कात। ईमान छा आहे? ईमान नालो आहे इश्क जो। जंहिंमें पहिरियों दर्जो रब करीम जो आहे, ॿियो दर्जो मदीने वारे मीर जो। आमिना जे लाल फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नफ्सिही वन्नासि अजमईन। मोमिन तेसिताईं
कामिल मोमिन नथो थी सके। हुन जो ईमान कामिल दर्जे के तेस ताईं नथो पहुची सके जेस ताईं पंहिंजे वालिदैन खां, पंहिंजे बच्चन खां, पंहिंजी मिल्कियत खां, पंहिंजी जान खां, हत्ता के वन्नास अजमईन हर शय खां वाधारे जेस ताईं आमिना जे लाल सां मोहब्बत न कंदो तेस ताईं हुन जो ईमान कामिल थी नथो सघे। त ईमान जी माना आहे इश्क मुस्तफा। इश्क खां सवा प्यारा मुसलमान भाइरो चाड़ो कोने। जिया साईं सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह फरमायो, जिस इश्क में सर ना दिया दो जग जिया तो क्या हुआ। जिस इश्क में सर ना दिया दो जग जिया तो क्या हुआ। काजी खोल किताबा मसले बते दे और क्या पढ़ता अमल तो करता नहीं। काजी बनिया तो क्या हुआ। इश्क ने सरना दिया दो जग दिया तो क्या हुआ। आती मक्के दे शहर में सजदा करे तो क्या हुआ। दिल दा कुफर तो कटता नहीं। दिल दा कुफर तो कटता नहीं। हाजी बनिया तो क्या हुआ। दिल दा कुफर तो कटता नहीं। हाजी बना तो क्या हुआ। जिस इश्क ने सरना दिया दो जग दिया तो क्या हुआ। जोगी जुगत करता नहीं। कपड़ा रंगा तो क्या हुआ। अपना अंदर तो रंगता नहीं। जोगी बनिया तो क्या हुआ। तो रंगता नहीं। जोगी बना तो क्या हुआ। जिस इश्क में झरना दिया दो जग दिया तो क्या हुआ। सुनकर सचल इश्क दा घोड़ा गड़ाया तो क्या हुआ। अपने
अंदर तू रोता नहीं, अपने अंदर तू रोता नहीं, लोका सुनाया तो क्या हुआ। तू रोता नहीं है, लोका सुनाया तो क्या हुआ। प्यारा मुसलमान भाईरो, त ईमान जी मनाए इश्क, इस्लाम जी मनाए हर जो सामान नमाज रोज़ो हज ज़काता, पर उनके जेका गठ ॾिबिया वाए इश्क़ मुस्तफ़ा। हाणे जेतिरी गठ मज़बूत हूंदी हल जो सामान महफूज़ हूंदो, पर जे गठ कमज़ोर आ, इश्क़ मुस्तफ़ा में कमज़ोरी आ, त किथे बि हल जो सामान ज़ाया थी सघे थो। प्यारा मुसलमान भाईरो, उन्होंने ईमान वारन के अल्लाह से फरमाए तो, ईमान वारो हल अदुल्लुकुम अला तिजार मानवन, ऐ ईमान वारो जेको तव्हां मूं रब सां वापार कयो, या छा मां तव्हां के अहिड़े वापार जो ॾिस न ॾियां जो मूं रब सां वापार कयो, तुलजीकुम मिन अज़ाबिल अलीम, अहिड़ो वापार जो अव्हां खे क़यामत वारे दर्दनाक अज़ाब खां बचाए छॾे। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम, यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत। वो क़यामत जो ॾिहाड़ो जेको ज़लज़ले वारो ॾींहुं हूंदो, जंहिंमें सितारा टुटी वेंदा, ज़मीन खे तॾहिं वांगुरु वेड़ियो वेंदो, 50,000 साल जो ॾींहुं हूंदो। मिठाई सां फरमाए थो, संग पसी सरही नथी, मता पिरी पई जो लकल, हिन दर मथे दादिलियूं रूह जूं रत वञल, पोइ हितां पारो चल कई लोधे कढियूं, सितारे टूट जाएंगे, जमीन पर जलजला होगा, मोहम्मद तख्त पर होंगे, अदालत पर खुदा होगा। उन क़यामत वारे ॾियारे, ज़लज़ले वारे ॾियारे अल्लाह से फरमाए थो, यो जेको अव्हां मां रब सां वापार कयो आहे, यो वापार अव्हां खे अहिड़ो त बचाईंदो जो तव्हां ॿाहूं लोॾींदा अहिड़े मैदान में पिया घुमो। इहो वापार दुनिया में बि कमु ईंदो, पर मुए पुॼाणो पाण ॿुधंदा आहियूं त कबर बिछुन जो नांगन जो घर, बलान जो ऊंधाई वारो घर, पर आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ईमान वारो अव्हां जो घर नांगन मां कोन भरबो, बिच्छू भला कोन हूंदा, बल्कि कब्रुल मोमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह, मोमिन जी कबर जन्नत जे बागन मां हिक बाग हूंदी। जन अल्लाह रसूल ते ईमान आंदो आहे, कलमू भरियो आहे, उन्हनि जी कबर कलर कान हूंदी, उन्हनि जी कबर
वीरानी वारी जगह कान हूंदी, उन्हनि जी कब्र में ऊंधाई कान हूंदी, बल्कि मोमिन जी कब्र जन्नत जे बागन में जा बाग हूंदी ऐं नूर सां भरी पई हूंदी जो मोमिन सां ईमान गॾु हूंदो। प्यारा मुसलमान भाइरो, यो ईमान कब्र में भी कम ईंदो। असां तव्हां मदीने जे मीर खे ॾिठो न आहे, पर जॾहिं कब्र में वेंदासीं त ईमान जी रोशनी में असां पंहिंजे महबूब खे सुञाणे वठंदासीं। ॾिठो न आहे, पर जॾहिं साम्हूं अल्लाह जा मिठा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा, मदीने जे मीर जे गुलाम जी नज़र पवंदी, उथी करे साईं जे कदमनि में किरी पवंदो। मलाइक चवंदा त हे इंसान उथ, तो सुञातो आहे छा? तो त ॾिठो बि कोन हो, कीअं सुञातई? तो मलाइकनि खे जवाब ॾींदो, मां बाक़ाइदा पंहिंजो हबीब सुञातो आ। गुलाबी गुल बनिया जंहिं लाइ मुहम्मद मीर थस नालो। गुलाबी गुल बनिया जंहिं लाइ मुहम्मद मीर थस नालो। हुस्न जा मोहम्मद मीर थस नालो। गुलाबी गुल बनिया जंहिं लाइ मुहम्मद मीर थस नालो। हुस्न जा मोहम्मद मीर थस नालो। गुलाबी गुल बनिया जंहिं लाइ मुहम्मद मीर थस नालो। दरिया पानी मिठा मेवा सितारा सिज बनियूं ऐं बिज। दरिया पानी मिठा मेवा सितारा सिज बनियूं ऐं बिज। मोती गुलड़ा ठया जंहिं मोती गुलड़ा जड़िया जंहिं लाइ मुहम्मद मीर थस नालो। हुस्न जा गुल हलिया जंहिं लाइ मुहम्मद मीर थस नालो। गुलाबी गुल को मिठड़ो मदीनो आया। भला बिल्कुल बनिया जंहिं लाइ मुहम्मद मीर थस नालो। भला को बनिया जंहिं लाइ मुहम्मद मीर थस नालो। मुसलमान भाइरो, कब्र में मोमिन पंहिंजे आका खे ईमान जी रोशनी में सुञाणे वठंदो। पोइ अल्लाह जा महबूब ईंदा त कब्र जा रंग ई ॿिया थी वेंदा। साईं मोमिन खे मुबारक ॾींदो, ईमान वारा तोखे मुबारक आ जो दुनिया में तो मूंखे सुञाणे, तो वफ़ा कई। मरण खां पोइ जॾहिं रब करीम वटि मोमिन जो रूह पहुचंदो आहे त रब करीम भी फरमाईंदो आहे, मोमिन तो वाइदे जी वफ़ा कई आहे, तोखे मुबारक हो।
केड़ो वायदो आलम अरवा में अल्लाह साईं असां तवां जा रूह घुराया उते रब करीम फरमायो अलस्तु बिरब्बिकुम मां शा तवां जो रब नाया पान सभिन हां कई ऐ असां जा रब तू असां जो रब आई अलस्तु बिरब्बिकुम जदे कन पयो कालू बला कलबसे तदे तित चयो हानी घारण हित पयो अदा वचन भेड़ी चल से जो को वायदो कयो से आलम अरवा में वो हिते पारियो सी वफा कई सी उन जे बदले अल्लाह पाक भी मुबारक होनी दो मदीने जो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कब्र में मुबारक होनी दो ऐ मुझा प्यारा जने साईं दा उम्मती जी पार तकंदा वो मलाइके चौंदा नम कनो मतलोरोस ये सुबी पो ये पेरी रात कुंवार बेफिक्री सुमदी जने क़यामत जे ॾियारे उथंदो ज़लज़ले वारो ॾींहुं 50,000 साल जो ॾींहुं जंहिंमें अल अखिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदू जंहिं ॾियारे बिरादरियूं टुटी वेंदियूं संग रिश्ता टुटी वेंदा भाचारियूं टुटी वेंदियूं यारियूं दोस्तियूं टुटी वेंदियूं सिर्फ़ उन ॾींहुं अदालत कायम रहंदी तामिना जे लाल जी रहंदी साईं जी बिरादर कान टुटंदी बाक़ी मुझा प्यारा सब अदालतूं कराबतूं टुटी धार थी वेंदियूं भाइर दोस्त अज़ीज़ हिक ॿिए खां धार थींदा उन ॾियारे मुझा अज़ीज़ दोस्तो मोमिन क़यामत जे ॾियारे उथंदो ईमान जी रोशनी में ईअं पियो घुमंदो जीअं सकरन वारो पंहिंजे शहर में घुमंदो आहे पियो ॿार लोॾे घुमंदो उनखे फिक्र न हूंदो जो उन जे सीने में ईमान आहे इश्क़ मुस्तफ़ा जी दौलत वो बेफिक्रो थी क़यामत वारे ॾियारे घुमंदो प्यारा मुसलमान भाइरो बेईमान मुनाफिक जनवट ईमान आन अदब मुस्तफा न इश्क़ मुस्तफा वे धिका खाईंदा दाहूं कंदा अर्ज़ कंदा रब अजा असांखे ईमान ज़रूर असां त सोजरे में रस्ता लही सघूं असां क़यामत जे ॾियारे कुछ ॾिसी सघूं अल्लाह पाक फरमाईंदो बेईमानो ईमान हिते कोन थो मिले ईमान त दुनिया में मुझे मदीने जे मीर सद करे पे विरायो झोलियूं थलियो आहे मुझे महबूब खां ईमान वठो हा अर्ज़ कयो आत्म गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का नूर दिल दूना तेरा दे डाल सद का नूर का तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर
फैसले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ने नूर तेरा सब घराना नूर का। अल्लाह पाक फरमाई दो ऐ मुनाफिको ऐ काफरो मुझे महबूब दुनिया में सद करे ईमान पे विरायो जने तम जो हबीब सिज खां वधीक रोशन जो नहीं जे चंड खां वधीक रोशन वधो हावारो चेहरो वल्लैल वारा जुल्फ लामरुक वारी जवानी यासीन वारी सूरत बणजी दुनिया दे तख्ते ते आयो अवां खे सद कयाई या अय्युहन्नास कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू। ऐ इंसानो अचो कलमो पढ़ो तमाम खे कामयाबी वठी ॾियां मां खे रब खां बिहिश्त जी दौलत वठी ॾियां अवां सद कोन ॿुधा जॾहिं साथिन पे सद कया तॾहिं ॿुधई की न ॿोड़ी भला जाम पुनल जो तो झलियो कोन ढोड़ी हाणे नाहकन दोरी पई रिणन में रिहूं करी सल्लल्लाहु अलैका या प्यारा मुसलमान भाईरो ईमान जी अड़ी दौलत जो दुनिया में भी कामयाब कब्र में भी कामयाब आखिरत में भी कामयाब मुनाफिक कब्र में बुखार खराब काफर होंदो मुजादी दोस्तों ऐ आखिरत में भी पीछेमान होंदो रब फरमाई दो अमा मुझे हबीब के कौन सुना तो अज मां बाबा के कौन तो सुनाना। प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह जो महबूब एरे शान वारो जंहिंखे जंग जे बघड़न बि सुञातो रब फरमाईंदो अमा इंसान थी करे मां अमा के दिमाग ॾिनो मां अमा के अखियूं ॾिनियूं मां अमा के अकल ॾिनूं समझ ॾिनी सब कुछ तव्हां मुझे मुस्तफा के न सुञातो बाक़ी छा सुञातो छा ॾिठो जानवर सुञातो। हदीस पाक में अचे तो मदीने पाक खां मैल खन ॿाहिर यहूदन जो गोठ हो यहूदन जो उन गोठ जो हिकिड़ो धराड़ा बकरियूं पियो चारे जबल जे भर में वट में बकरियूं पियो चारे एतरे में हिकिड़ो बघड़ आयो बघड़ उन बकरीअ जे टंग में चक विधो चक विझी पंहिंजे तरफ़ गिरण लॻो गीलण लॻो जॾहिं धराड़ जी नज़र पई बाठो खणी बकरी त छॾाए आयो हाणे मलम पटी पियो बकरीअ जी करे त इहो बघड़ वञी हिकिड़े वॾे पत्थर ते चढ़ी वेठो हाणे बघड़ पियो चवे त करीम रब मूंखे रोज़ी त ॾिनी शिकार ॾिनो पर इहो लठ वारो हमरा मूंखां फुरे बघड़ ॻाल्हायो हाणे बघड़ जो ॻाल्हाए इंसान त हैरान थींदो हिनखे मलम पटी विसरी वई बघड़ ॾे न्यारे